अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा कमीनो वॾेरो बालाज खान राबेल खे अगवा करे खणी वेंदो, छा कमीनो वॾेरो बालाज खान मल्हार जे पीउ नूरल खे मारे छॾींदो, छा हाणे रोशन ऐं मल्हार वारा जेल मां आज़ाद थी सघनि था। हाणे छा शेर दिल जो वॾेरे बालाज खान ख़िलाफ़ रिएक्शन कहिड़ो ईंदो, इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾीनि था, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि हंधि बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो अव्हां जो सब्सक्राइब करण खां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे हिकु इंट्रस्टिंग मोड ॾिसण वटा मिलंदा, त जीअं त कमीनो वॾेरो बालाज खान तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त मल्हार ऐं रोशन वारनि खे लाकअप कराईंदो, उन्हनि जे औताक मथां अचानक जेको आहे सो छापो हणाईंदो आहे ऐं मल्हार ऐं रोशन खे जेको आहे सो लाकअप कराईंदो आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज खान हिकु वॾी किरियल हरकत कंदो आहे, पंहिंजनि सभिनी मंठार ऐं पंहिंजे कमदार खे वठी वञी राबेल जे घर उन राबेल खे बि जेको आहे सो खणंदो आहे। ऐं होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त मल्हार जो पीउ नूरो हुनजे अॻियां ईंदो आहे ऐं हुनखे चवंदो आहे त मां तोखे कोन छॾींदुमि, मां पंहिंजी धीअ खे, असां ग़रीबनि वटि हिकु जेको आहे मिल्कियत आहे उहा आहे असांजी इज़त, तूं असांजी इज़त बि अॼु लुटियो थो वञी, मां तोखे कॾहिं बि कोन छॾींदुमि। तोखे जेको आहे राबेल खे वठण खां पहिरियां मुंहिंजे लाश तां गुज़रणो पवंदो। तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त वॾेरो कमीनो वॾेरो बालाज खान नूरल ग़रीब खे बि जेको आहे बेगुनाह मारे छॾींदो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त हाणे शेर दिल वारा तमामु घणे इन ॻाल्हि ते जेको आहे जोश में अची वेंदा। शेर दिल सारंग वारा गुलाब वारा सभु हिकु थी वेंदा ऐं वॾेरे बालाज खान जो हाणे जल्द अज़ जल्द ख़ात्मो थींदो। ऐं ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा हाणे मल्हार ऐं रोशन वारा जेल मां आज़ाद थींदा हाणे, ऐं होॾां छा रोशन शेर दिल वारनि जो हाणे रिएक्शन छा हूंदो, इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। तव्हांजो छा राय आहे इन सॼी डिटेल बाबति, पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। ऐं दोस्तों पंहिंजे शहर जो नालो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा।